ख़बर शामिल कयूं था क्रिकेट जी मिठियाणी में MSL मिठियाणी सुपर लीग मुसलसल पूरे महीने खां पोइ ज़बरदस्त मुक़ाबलनि बहितरीन कारकर्दगी ऐं खोड़ सारा रिकॉर्ड खणी पंहिंजे इख़्तिताम ते पहुती। चीफ ऑर्गेनाइज़र न्याज़ मलिक जी अॻुवाणी में थींदड़ मिठियाणी सुपर लीग क्रिकेट टूर्नामेंट जो अॼु सलमान 11 जे रांदीगरनि ऐं रिज़वान जी टीमनि जे विच में सख़्तु मुक़ाबिलो थियो। सलमान 11 जे कप्तान सलमान टॉस खटे पहिरियां बॉलिंग जो फ़ैसिलो कयो। रिज़वान 11 मुक़ररु 8 ओवरनि में 78 रन्सूं ठाहे मुख़ालिफ़ टीम जे रांदीगरनि खे 79 रन्सुनि जो टारगेट ॾिनो। ग़ुलाम हुसैन बहितरीन बॉलिंग कंदे टिनि रांदीगरनि खे घर भेड़ो कयो। जवाबी बैटिंग में सलमान 11 जे रांदीगरनि मुख़ालिफ़ टीम तरफ़ां ॾिनल हदफ़ हिक विकेट जे नुक़सान ते 7 ओवरनि में हासिल करे वरितो। मैच ख़तमु थियण खां पोइ विनर टीम खे ट्रॉफ़ी ऐं 20,000 जॾहिं त हारायल टीम खे 10,000 कैश ॾिना विया।